कंदकोट में ऑल पार्टीज़ पारां बताखोरी बदअमनी खिलाफ़ जुमे खां शटर बंद हड़ताल जो ऐलान JUI पारां अमन अमान जी बहाली लाइ SSP ऑफिस आरो धरणे जो ऐलान। कंदकोट बचायो तहरीक हलाईंदासीं अॻवाननि जी पधिराई मिलियल ॼाण मूजिबि कंदकोट शहर समेत ज़िले में धाड़ेल राज क़ाइमु थियण, वापारियुनि मोज़िज़िन सां ॾुआरनि पारां भत्तो वठण, अगवाकारी, बदमाशी, गुंडागर्दी खिलाफ़ ऑल पार्टीज़ मूवमेंट पारां चावला हाल में शहरनि जी अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें शहरी इतिहाद STP, जिस्कम, जमात इस्लामी, क़ौमी अवामी तहरीक PTI, शिया उलमाए काउंसिल समेत शहर के मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई, जंहिंमें अॻवान डॉक्टर मेहरचंद, मौलवी जमालुद्दीन ओगाई, ज़ुरैत बिजरानी, अकरम बाचकानी, सजाद बिरोही, रहमतुल्लाह चन्ना, खानमुन मलिक, हाफ़िज़ तारिक सियाल, ग़ुलाम रसूल मलिक ऐं ॿियनि चयो त कंदकोट कश्मीर ज़िलो ॾुआरनि जे हवाले कयो वियो आहे। बत्ताखोरी सबबि अवाम लड़पड़ाण करे रही आहे। कबीलाई दहशतगर्दी उजूद ते पहुतल आहे। बदअमनी जी बाहि भड़कियल आहे, जंहिं सबबि कारोबार तबाह, तरक़ी जी रस्ता रोक कई वई आहे। इन जे करे जुमे जे ॾींहं खां अण ऐलानियल मुदे ताईं शटरबंद हड़ताल कई वेंदी। हर तबके जो शहरी साथ ॾे। ॿिए तरफ़ JUI पारां ज़िले में अमन अमान जी बहाली लाइ SSP ऑफिस जे मुख्य गेट आॾो अॼु धरणो लॻायो वियो। JUI तर्जुमान हाफ़िज़ इरफानुल्लाह खोसो ऐं इब्राहिम खाकी मुताबिक़ नायल SSP बशीर अहमद बिरोही हटायो तहरीक आहे, जेका अमन अमान जी बहाली ताईं जारी रहंदी। ॿिए तरफ़ तंगवानी में सिंधु दरिया मां थिया कैनाल कढण खिलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां सॼी सिंध जीअं तंगवानी में भी मुकम्मल शटरबंद हड़ताल कई वई। STP जे तरफ़ां शटरबंद हड़ताल ते शहर जा तमाम नंढा वॾा कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर बंद करे एहतिजाजी रैली कढी वई। रैली में तालके तंगवानी जे सदर ग़ुलाम हुसैन ॾाणी, इमा बख्श सिंधी, असगर अली ॾाणी, ग़ुलाम हुसैन बाचकानी, शरबत निंदवाणी समेत शहरनि ऐं कारकुन वॾी तइदाद में शिरकत कई। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु ते गैर क़ानूनी नवां कैनाल कढण खिलाफ़ अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी मैदान में लथल आहे। सिंध जी अवाम जो इहो वाज़े पैगाम आहे त सिंधु दरिया ते 6 कैनालनि जी अॾावत कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। सिंध जे पाणी ते धाड़ो हणणु हरगिज़ न ॾींदासीं।